वज़ीर आज़म इमरान ख़ान जी सदारत हेठि आला सतही इजलास, आर्मी चीफ, DGISI ऐं वफ़ाक़ी वज़ीरनि जी शिरकत। इजलास में ख़िते जी सिक्योरिटी सूरतहाल ते ॻाल्हियूं। 27 फरवरी ते इस्लामाबाद पहुची जमा थियल कचरो साफ़ कंदासीं। कुछ अंसर साज़िशूं करे रहिया आहिनि, उन्हनि खे कमु करणु ॾियो। लाड़काणे में भी कराची जियां कचरो खणण जो सिलसिलो शुरू कयो आहे। मुल्क जी आबादी में ॾींहों ॾींहुं वाधि थी रही आहे। सॉलिड वेस्ट मैनेजमेंट जी सरगर्मियुनि में बहितरी अची रही आहे। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो तक़रीब खे ख़िताब, चवे थो लाड़काणे में सफ़ाई शहरियुनि जे सहकार खां सवाइ मुमकिन न आहे। मुल्क जे अवाम ख़िदमत खे जारी रखणो आहे। PTI सरकार वधीक 2 साल रही त मुल्क जी कहिड़ी हालत हूंदी। हिन वक़्त तरक़ी रुगो क़ीमतुनि में थी आहे। गैस जी खोड़ सबब सनतूं बंदि थी वियूं आहिनि। सूबाई वज़ीर सईद गनी जी प्रेस कॉन्फ्रेंस, चवे थो वसीम अख्तर जी तकरीर नफ़रत जोगी हुई। तकरीरूं सभिनी जे साम्हूं आहिनि, छा नफ़रत जोगियूं न हुयूं? सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह जो चवणु आहे त नाइल हुकूमत वॾी महांगाई करे छॾी आहे। हाणे मौजूदा हुक्मराननि जा ॾींहं ॻणिजी चुका आहिनि। मकानी इदारनि जे कानून में बहितरी आंदी आहे। टंडो अलैयार जे ज़ाती जहिड़े खे लिसानीअ जो बुनियादु बणाए वियो। नाणे वारे वज़ीर पारां मईशत जो रुख़ सही हुअण जी दावा। शौकत तरीन चवे थो मईशत जी बहितरी लाइ IMF वटि वञणो पियो। तरक़ी जी शरह 5.37% रही। रवानगी वापार 25 खां 29% ताईं वधियो आहे। कोरोना सबब सॼी दुनिया में महांगाई में वाधि थी। 2021 दौरान अफ़गान सूरतहाल सबब बि असांजी करेंसी ते दबाव आयो। वज़ीर आज़म जी स्मार्ट लॉकडाउन वारी पॉलिसी कामयाब रही। वज़ीर आज़म इमरान ख़ान रोड ते निकितो त ख़तरनाक साबित थींदो। तव्हां 23 मार्च ते इस्लामाबाद अची भले पंहिंजो शौक़ु पूरो कयो। इस्लामाबाद छा करणु अची रहिया आहियो ऐं कहिड़ी एजेंडा आहे तव्हांजी? तव्हांखे मालियाती बिल ते शिकस्त मिली चुकी आहे। वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद जो रावलपिंडी में तक़रीब खे ख़िताब, चवे थो अपोज़िशन पहिरीं इस्तीफ़ाउनि ऐं हाणे बेतमादी वारी रिथ तां बि भॼी वेंदी। गुज़िरियल 3 सालनि खां अपोज़िशन हुकूमत खे कंहिं बि बिल ते शिकस्त न ॾेई सघी आहे। मौलाना फज़लुर रहमान गुज़िरियल ॾींहुं ग़ैर ज़िम्मेवारानी ॻाल्हि कई आहे। ट्रांसपेरेंसी जी नई रिपोर्ट सबूत आहे त नए पाकिस्तान में रुगो करप्शन थी आहे। रिपोर्ट ते गौर करणो पवंदो त करप्ट शख़्स केतिरो ख़तरनाक साबित थींदो। इमरान नियाज़ी करप्शन जे 10 सालनि जो रिकॉर्ड तोड़े छॾियो आहे। मुख़ालिफ़ धुरगवान शहबाज शरीफ़ जो बयान, चयाईं मुल्की मईशत तबाह ऐं महांगाई आसमान सां ॻाल्हियूं करे रही आहे। वक़्त साबित कयो त मुल्क मां करप्शन जो ख़ात्मो नवाज़ शरीफ़ ई आणे सघे थो। परॾेह मां इलाज कराईंदड़ खे कहिड़ी ख़बर त ग़रीबनि सां छा थी रहियो आहे। मुल्क जो नाणो लुटींदड़ परॾेह मां इलाज कराइनि था। पाकिस्तान जो सिहत कार्ड दुनिया जे हेल्थ सिस्टम खां अॻिते निकिरी वियो आहे। वफ़ाक़ ऐं सूबाई हुकूमतुनि सिहत कार्ड लाइ वॾो क़दम खंयो आहे। हर ख़ानदान वटि 10 लख रुपयनि जे सिहत जो कार्ड हूंदो। सिहत कार्ड ज़रिए को बि शख़्स ख़ानगी अस्पताल मां इलाज कराए सघे थो। बरतानिया जो हेल्थ सिस्टम दुनिया जे हेल्थ सिस्टम खां तमामु घणो सुठो आहे। वज़ीर आज़म इमरान ख़ान जो तक़रीब खे ख़िताब, चवे थो पाकिस्तान में सरकारी अस्पतालनि जो मयार किरंदो वियो। मुल्क में सिस्टम रुगो अशराफिया लाइ ठाहियो वियो। सदर आरिफ अलवी शहजाद अकबर जे इस्तीफ़ा मंज़ूर करे वरिती। सदर आरिफ अलवी जी मंज़ूरी खां पोइ काबीना डिवीज़न नोटिफिकेशन जारी करे छॾियो। मुल्क में कोरोना वायरस विघे वधीक 15 मरीज़ फौतियुनि जो अंगूर 3137 थी वियो। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 5196 नवां केस रिपोर्ट। मजमूई केसनि जो अंगु 13,86,348 थी वियो। हेल ताईं 12,71,087 मरीज़ वायरस खे शिकस्त ॾेई सिहतयाब थी विया। कोरोना वायरस जी शरह 10.17% रही।
कराची में कोरोना वायरस जा हमला जारी। पब्लिक ट्रांसपोर्ट में SOP जी भञकड़ी। शहर में कोरोना वायरस जे आकारी केसनि जी शरह एक भेरो ॿीहर 40% खां वधी वई। तालीमी इदारनि में कोरोना जा मुसलसल केसिस साम्हूं अचण लॻा। इंतिज़ामिया कोरोना पाबंदियुनि ते अमल कराइण में नाकाम। ओमिक्रॉन जो ख़तरो हिन वक़्त ताईं बरक़रार आहे। सिहत जे आलमी इदारे WHO ख़बरदार करे छॾियो। WHO जो चवणु आहे त आलमी सतह ते कोरोना वायरस जे ओमिक्रॉन जी पखेड़ जारी आहे। डेल्टा ऐं अल्फा समेत वेरिएंट्स में घटिताई नज़र अची रही आहे। गुज़िरियल 10 ॾींहनि दौरान कोरोना वायरस जी डेल्टा वेरिएंट जे केसिस जी शरह 10% खां वधीक रही। सिंध हाई कोर्ट DG SBCA खे रिपोर्ट पेश करण जी हिदायत करे छॾी। अदालत में कराचीअ जे इलाइक़े गार्डन में गैर क़ानूनी अॾावतुनि वारे केस जी ॿुधणी। अदालत जो घबराई न थियण ते सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जे वकीलनि ते कावड़ जो इज़हार। केटी बंदर वेझो ऊन्हे समुंड में ॿुॾी वियल वधीक चइनि मुहाणनि जा लाश लाश हथ अचण खां पोइ ॿुॾी फौथियलनि जो अंगु सत थी वियो। हजामड़ो क्रेक वटि समुंड में ॿुॾी वियल मुहाणनि जी अॼु 5 ॾींहं बि ॻोल्हा जारी। रोहिड़ी वेझो कराची खां पंजाब वेंदड़ रेल गाॾियूं वॾे हादसे खां बची वियूं। प्यारो वाह वटि रेलवे पटड़ीअ जो जोड़ टुटी पियो। ट्रेनुनि खे मुख़्तलिफ़ हंधनि ते रोकियो वियो। पटड़ी टुटण जे इतलाह ते रेलवे अमलो वाक़े वारे हंधि रवानो थी वियो। मदइजी ऐं वर पासे वारनि इलाइक़नि में उरड़ी ते ज़ाब्तो न अची सघियो। वधीक हिकु ॿार फौत 8 ॿारड़ा मर्ज़ में मुब्तला। ज़िलई इंतिज़ामिया को बि तहरुक न वरितो। उरड़ीअ ते ज़ाब्तो आणे ॿारनि जूं ज़िंदगियूं बचाई वञनि, ॻोठाणनि जो मुतालबो। सेवण वेझो ॻोठ आराज़ी वटि तेज़ रफ़्तार मुसाफ़िर वेन कल्टी। मासूम ॿारड़ीअ समेत 3 ॼणा फौत, 20 मुसाफ़िर ज़ख़्मी। ज़ख़्मियुनि खे मोटरवे पुलिस ऐं सिंध पुलिस फौरी तौर ते सेवण अस्पताल पहुचायो। सन भरिसां इंडस हाईवे ते कार कल्टी। पीरसन औरत फौत, 1 ॼणो ज़ख़्मी, अस्पताल मुंतक़िल। ऐं पाकिस्तान सुपर लीग जो मेलो सुभाणे खां मचंदो। रिज़वान जी मुल्तान सुल्तान्स ऐं बाबर जी कराची किंग्स मैदान ते लहंदियूं। कराची जे नेशनल स्टेडियम में सुभाणे शाम मैच थींदी। सिक्योरिटी जा इंतिज़ाम सख़्त।